अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दे हलवा उस्ताद खैर आप यो जनरेटर वाले ने फोन कर बिजली भाई हली। हां फोन कम रहो पियो बादे जल्दी जान चलाए वठो ना। फोन कर यार इने वगो भी देणो आहे। हां एक कार्यो सा गुल कार्यो हेवा नमाज थियो यार छा कजे हाणे जेमल मां अचा तो दुकान ते नमाज ते डी में 4-5 दफा नमाज पढ़ वने तो सही 5 ही तक नमाज पढ़दो है 5 ही चक्कर यार पढ़दो आ नमाज पांजे लाए पढ़े तो असा लाए पढ़े तो त मुझे भी बच्चन जी रोजी आ मुझो भी कारोबार है यार कम करे तो के एहसास कोने असा नंढा बच्चा न असा जी रोजी आ बिजली जा बिल ने दुकान जी मसवाड़ा दिसे तो बिजली हले दी कुल कलाक 24 घंटा बैठा वांदा वो भी माना जेमल मां अचा तो नमाज ते बस उस्ताद चढ़ा रहो हूंदो अब उस्ताद आयो थे गुल अब तो मसलो छा है यार बाबा दिसन डी में 3-4 दफा तो नमाज ते वने तो यार मुझो भी कारोबार है मुझी भी रोजी आ बच्चन जी तो के या नमाज पढ़नी है तो नमाज पढ़ कम करणो दी कम कर न जेमल मां दुकान ते अचा तो मिशन खाली पे या भी ते कारीगर बैठा न गर्मी आ बिजली कोने पर भी दुकान के टाइम देन था न जेमल मां अचा तो मिशन खाली आ पूछा के तो काडियो नमाज ते व्या वरी अचा तो काडियो नमाज ते व्या या नमाज पढ़ या कम कर एकड़ी गाल कर बस उस्ताद मुखे बायड़ो कम ही न खपे जो को माके नमाज को रोके ठीक है तुझी मर्जी हो वन पाजो कम कर वन ठीक है बाबा ये थोड़ा यार कम छड़े करे वो तो नमाज पढ़ता यार असा जे बच्चन जी रोजी आ कारोबार आ मजूरी वठो था को मुख्तम कम क्यों था जा ग्राहक असा के बेस्तो करन था है 24 घंटा नमाज में पूरो अरे वटवा कटेस हां साला अस्सलाम वालेकुम उस्ताद वाल सलाम बाबा ए थी कट जी होती सभी ए दो उस्ताद हां वा सही न कपड़ा माशाल्लाह सही न घरा बाबा का दीवा ठीक है मेरे सुठा करे ठाए जाए उस्ताद सारा जे असा यार उस्ताद गुल लगो गुल उस्ताद कोने जा गुल बा गुल यार कौन दी मां को छडे वा बे दुकान पे गुल छडे वा हां बस ए वरी ए भी कारीगर भलो आ न त मां इन दफे तुजा मां पाण से तुम हां उस्ताद मसलो है ना असा जका उस्ताद गुल जे हथ जी सिलाई पाती आ यार असा के मजो कोन नहीं तो दुकान तो सागो ही आ न गुल भी तो मुझे शागिर्द था मां तो जा ठाया तो पाण वो मां सिर्फ कटिंग कंदो आ और वगो तुझे सिलाई में पाण ना उस्ताद गुल पंज हथ ना ठाइंदो तमाम भला असा के माप बाप में हर शे में तकलीफ नहीं दी सफा फर्स्ट क्लास बेंदा न कपड़ा उस्ताद गुल अचे तो ठीक आ जे ना तो यार असा ही तो ठाया था दियो न मसलो थोड़ी ना उस्ताद गुल को ठाराइंदा दे असा तुझी मर्जी अल्लाहु अल्लाह या अल्लाह तू ही रहम कंदे हाने तो वडी परेशानी थी वई उस्ताद भी दुकान तो कढी छडियो रोजगार भी ना है बच्चा मुझा किए कंदा अल्लाह भलाई कंदो जेकॾहिं वञा तो बे दुकान ते कम वठण जे लाए तो वो चंदो उस्ताद को तू छो निकते तो उन्हीं के छा बुधाया तो उस्ताद को मां नमाज जे करे निकतुम ना उस्ताद जी गाल बी जाए ते बुधाणी ना है बस इन नमाज जे करे रोजगार को बदर पदर थियो यो अल्लाह साईं माके इन नमाज जे करे रोजगार दींदो जरूर दींदो मुखे यकीन है अल्लाह अल्लाहु अल्लाह 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 या अल्लाह मुझे उस्ताद के समझ दे उन्हीं के समझ दे मुझा अल्लाह साईं जी वो भी नमाज पढ़े मुखे नमाज जे करे दुकान मुँ कढी छॾियईं या अल्लाह उन्हीं के समझ दींदे मुझे उस्ताद के मुझा मालिक मुँ जड़ा गरीब खोड़ हुंदा ऐं मुँ जड़े उस्ताद जा भी उस्ताद खोड़ हुंदा या अल्लाह मुझे सदके बिन गरीबन के भी रोजगार दे उन्हनि जे सदके मुखे भी रोजगार ॾियाई मुझा मालिक जेके रोजगार को दर पदार आहिनि मुंहिंजा अल्लाह साईं मालिक आहिनि करीम आहिनि सभिनि ॾे राम कंदा आहिनि मुंहिंजा मालिक आहिनि अल्लाहु अल्लाह अब आयो बकर मोने के चाहिए अस्सलाम वालेकुम उस्ताद वालेकुम सलाम सर ये जोड़ो ठाराणो वा हां ठाए दींदा दे वा उस्ताद गुल करे वा
गुल हिते ही आहे, हुकुम कर। यारो बटन सुठा आणी ॾींदो आहे, हर शइ सुठा आणी ॾींदो आहे। असां हाणे कंहिं ने असां गुल को ठाराईंदासीं जोड़ो काॾे वियो आहे? गुल असल में मुंहिंजो दुकान छॾे वियो आहे। जी बस असां ई तोखे ठाहे था ॾियूं, जहिड़ा बटन चवंदे हणी ॾींदासीं। यार उन सिलाई हथनि जी भली आहे, असां उन को ठाराईंदासीं। तव्हां आयो लेकिन उस्ताद गुल बहितरीन माण्हू आहे। गुल यार ना आहे, तुंहिंजी मर्ज़ी। न त पोइ तव्हांजी मर्ज़ी साईं। महिरबानी। उस्ताद छा कजे यार, जेके ग्राहक अचनि था सभु चवनि था गुल गुल गुल। मां त उनखे दुकान मां कढियो आहे, जंहिं ॾींहुं कोॾी उहो हलियो विया त असांजो को ग्राहक ई नथो लड़े। वो मां भी परेशान आहियां हिन ॻाल्हि में उस्ताद। मां तोखे चवण वारो हुउमि, पर तूं उस्ताद आहे तोसां मां छा ॻाल्हायां। पर गुल जहिड़ो माण्हू न आहे उस्ताद। गुल कारीगरी भलो आहे ऐं 5 वक़्त निमाज़ी आहे। निमाज़ असांजे दुकान जी ईअं सम्झ त बरकत आहे। जॾहिं कोॾी गुल निकिरी वियो आहे असांजो दुकान पोइते ई पोइते तबाह थी वियो। हे ॾिसे थो खाना सॼा ख़ाली लॻा पिया। हाँ यार, मां भी जज़्बाती थी वियुमि त निमाज़ जे लाइ रोकांसि थो। हाणे मां भी त माना ग़लति कयो आहे न। निमाज़ वॾी शइ आहे उस्ताद। निमाज़ पढ़े पियो असांजे दुकान में भाग हुयो। सम्झ में नथो अचे यार, हाणे मां छा कयां। उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि चवां, हा गुल ॾे फोन कर, गुल खे घुराए। यार हाणे मां कहिड़े हया सां चवांसि अच दुकान ते अची। को मसलो ई न आहे, मां वेठो आहियां उस्ताद। तूं फोन करे, अलाह कंदो वरी भलाई थी वेंदी, वरी असांजो दुकान ॼमी वेंदो। हाँ यार, ग़लती त मुंहिंजी आहे जो निमाज़ जे लाइ रोकांसि। हेलो, हाँ जी जी गुल। ॿियो ख़ैर यार, इहो अर्ज़ु इहो हुयो यार, अच मुंहिंजे दुकान ते साॻियो ई कमु करे अची। बसि मुंहिंजी ग़लती आहे जो मां तोखे कढियो। यार सिधी ॻाल्हि आहे, तोसां हाणे कहिड़ी लिक। जंहिं ॾींहुं खां वठी तूं छॾे वियो दुकान, उन ॾींहं खां वठी को ग्राहक ई नथो अचे। 2-3 ग्राहक अचनि था, सभु तुंहिंजी पुछा करनि था। मुंहिंजी ग़लती आहे जो मां निमाज़ जे लाइ तोखे रोकियुमि। तूं हाणे मुंहिंजे दुकान ते अच, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां भी 5 ई वक़्त निमाज़ पढ़ंदुमि ऐं सॼनि कारीगरनि खे निमाज़ जे लाइ छॾींदुमि। महिरबानी महिरबानी महिरबानी। हा कहीं अचे, मां अचां थो। अचे थो न? हा यार, उन्हनि जे बचड़नि जी रोज़ी हूंदी, अलाए कीअं हुननि जे बचड़नि गुज़ारो कयो हूंदो खीरा। बिल्कुलु मां सम्झां थो त निमाज़ में बरकत आहे। निमाज़ खां सवाइ मुस्लमान जो को रस्तो कोन्हे। बेशक निमाज़ पढ़ण सां ई रिज़्क़ रोज़गार में कारोबार में बरकत पवंदी आहे। मां जाहिल ऐं ॼट हुयुमि जो निमाज़ जे लाइ हुनखे रोकियो हुयुमि, पर अॼु मूंखे महसूसु थियो त निमाज़ खां सवाइ इंसान अधूरो आहे, मुस्लमान अधूरो आहे। मां ॾिसंदड़नि खे ही हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, जेके बि कारोबारी आहियो, सेठ आहियो या मालिक आहियो दुकाननि जा, कारोबारनि जा, ख़ुदा राह पंहिंजे मज़ूरनि खे निमाज़ जी टाइम छॾींदा कयो। मां जहिड़ा काफ़ी अहिड़ा बेरहम बेदिल हूंदा जेके पंहिंजे नौकरनि खे, मज़ूरनि खे निमाज़ जे लाइ रोकींदा आहिनि, पर उनजो नतीजो इहो ई हूंदो आहे। निमाज़ पढ़ण सां मालिक खे ई फ़ाइदो हूंदो आहे, सेठ खे ई फ़ाइदो हूंदो आहे। निमाज़ जे लाइ कंहिंखे बि न रोकियो। वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु करियो।